अस्सलाम वालेकुम दोस्तों आज जी ने वीडियो में साथ आके दसे रहा हूँ तो इन ड्रामे ज़हर ज़िंदगी जो तमाम जल्द संदे टी वी अची रहा उन में तव्हांखे ॾिसी सघो था त हिन ड्रामे में असद कुरैशी बि शामिल आहे जंहिंजा पिक्चर अॼु तेज़ी सां वायरल थी रहिया आहिनि शूटिंग जा। त हिन में ॿियो अदाकार जेको आहे सो मजू सतालाड़ उहो बि हिन ड्रामे में शामिल आहे। हुन खां अलावा मंज़ूर मुराद वो भी हिन ड्रामे में शामिल आहे। त हिन ड्रामे जी शूटिंग हली रही आहे जंहिंजा पिक्चर तव्हांखे ॾसी रहिया आहियूं। त काफ़ी दोस्त इहो चई रहिया त असद कुरैशी हिन ड्रामे में न आहे, पर हिन जा पिक्चर तव्हां ॾिसी सघो था त फेसबुक ते ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ सोशल अकाउंट्स ते हिन जा वायरल थी रहिया आहिनि। त हुन खां अलावा तव्हांखे मंज़ूर मुराद जो सिंध जो बहितरीनु सीनियर अदाकार पीटी वेदो उहो बि हिन ड्रामे में शामिल आहे। त हिन ड्रामे में बाबति वधीक तव्हांखे अपडेट ॾींदा रहंदासीं। त हीअ अची वीडियो।